बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। असां इन वीडियो में MS वर्ड जा कुछ वधीक शॉर्टकट कीज़ सिखंदासीं पार्ट 6 में। शुरुआत F7 खां कयूं था। F7 सां वर्ड जी स्पेलिंग करेक्ट कबी आहे या टेक्स्ट जी, ऐं उन खां अलावा ग्रामर जे हवाले सां असां मिस्टेक थी वेंदी आहे त उहा बि करेक्ट कबी आहे। मां वीडियो वर्ड जी स्पेलिंग ग़लति कयां थो। ओ जे बदिरां आई ॾियां थो ऐं पोइ स्पेस ॾियां थो त वीडियो वर्ड जे हेठां रेड अंडरलाइन अची वेंदी, यानी ही वर्ड असां ग़लति टाइप कयो आहे। हिन खे दुरुस्त करण लाइ मां हिन खे सिलेक्ट कंदसि ऐं पोइ F7 प्रेस कंदसि त स्पेलिंग जो ऑप्शन ईंदो ऐं हिते मुख़्तलिफ़ लफ़्ज़ आयल आहिनि, ऐं जेको असां लफ़्ज़ चेंज करणु चाहींदासीं त उहो सिलेक्ट करे चेंज खे क्लिक कंदासीं त उहो वर्ड करेक्ट थी वेंदो। हिते वीडियो जेको आहे त ऑलरेडी सिलेक्टेड आहे, मां चेंज खे क्लिक कंदसि त वीडियो हिते करेक्ट थी वेंदो। ऐं उन खां अलावा ग्रामर जो बि ऑप्शन आयो आहे, यानी असांखां का ग्रामर जे हवाले सां बि ग़लती थी वई आहे, ऐं जेका ब्लू जेका अंडरलाइन आहे उहा ग्रामर जी ग़लतीअ जे करे ईंदी आहे वर्ड्स जे हेठां। तव्हां ॾिसी सघो था। ऐं हाणे मां जेको आहे त चेंज खे क्लिक कंदसि त ग्रामर जी बि मिस्टेक दुरुस्त थी वेंदी, ऐं उन खां पोइ येस कंदसि त ग्रामर जी मिस्टेक दुरुस्त थी वेंदी आहे। ऐं हाणे असां शॉर्टकट की कंट्रोल एम ऐं कंट्रोल शिफ्ट एम सिखूं था। इन्हनि सां जेको आहे त इंटेंट इंक्रीज़ कबो आहे, यानी कंट्रोल एम सां, ऐं कंट्रोल शिफ्ट एम सां इंटेंट डिक्रीज़ कबो आहे। मां फस्ट पैराग्राफ खे सिलेक्ट करे कंट्रोल सां गॾु एम खे प्रेस कंदसि त इंटेंट इंक्रीज़ थींदो। कंट्रोल सां गॾु एम खे प्रेस कंदमि त इंटेंट इंक्रीज़ थींदो वेंदो। ऐं साॻियो ई मां इन खे घटाइणु चाहींदुमि, डिक्रीज़ करणु चाहींदुमि त कंट्रोल सां गॾु शिफ्ट ऐं इन सां गॾु एम खे प्रेस कंदसि त इंटेंट जेको आहे त डिक्रीज़ थींदो वेंदो। यानी कंट्रोल एम सां इंटेंट खे इंक्रीज़ कबो आहे ऐं कंट्रोल शिफ्ट एम सां इंटेंट खे डिक्रीज़ कबो आहे। ऐं हाणे असां कंट्रोल शिफ्ट लेस देन ऐं ग्रेटर देन जो इस्तेमालु सिखूं था। इन्हनि शॉर्टकट कीज़ सां टेक्स्ट जी साइज़ वधाइबी आहे ऐं घटाइबी आहे। मां वीडियो वर्ड खे सिलेक्ट कयां थो। अगरि तव्हां कंहिं बि वर्ड खे सिंगल सिलेक्ट करणु चाहियो था हिकिड़े खे, त उन जे मथां वर्ड जे मथां माउस सां डबल क्लिक कंदा त उहो सिंगल वर्ड सिलेक्ट थी वेंदो। हाणे मां कंट्रोल सां गॾु शिफ्ट ऐं उन सां गॾु ग्रेटर देन खे प्रेस कंदमि त वीडियो वर्ड जी साइज़ वधंदी, ऐं उन सां गॾु मां लेस देन खे प्रेस कंदमि, कंट्रोल शिफ्ट लेस देन खे, त वीडियो जी साइज़ जेको आहे त घटिजंदी। यानी कंट्रोल शिफ्ट लेस देन ऐं ग्रेटर देन सां टेक्स्ट जी साइज़ वधाइबी आहे ऐं घटाइबी आहे। ऐं हाणे असां शॉर्टकट की शिफ्ट F3 सिखूं था। शिफ्ट F3 सां टेक्स्ट खे अपर ऐं लोअर केस में आणिबो आहे। मां पैराग्राफ जी पहिरीं लाइन रहायां थो, बाक़ी ॿियनि सभिनि खे डिलीट कयां थो, ऐं हिन खे मां ज़ूम इन कयां थो, ऐं हिते बि मां कुझु अञा वधीक टेक्स्ट डिलीट कयां थो। ठीकु आहे। हाणे इन सॼी लाइन खे सिलेक्ट करे मां शिफ्ट F3 प्रेस कंदसि त हीअ जेके बि वर्ड्स आहिनि अपर केस में अची वेंदा। तव्हां ॾिसो ही जेके बि वर्ड्स आहिनि अपर केस में आया आहिनि, ऐं साॻियो ई मां शिफ्ट F3 प्रेस कंदसि त हीअ जेके बि वर्ड्स आहिनि उहे लोअर केस में अची वेंदा। ऐं हाणे असां कंट्रोल प्लस W जो इस्तेमालु सिखूं था। कंट्रोल प्लस W सां डॉक्यूमेंट खे क्लोज़ कबो आहे। जीअं ई मां कंट्रोल सां गॾु W खे प्रेस कंदसि त सेव, डोंट सेव ऐं कैंसिल जो ऑप्शन ईंदो। फ़िलहालु मां हिन खे डोंट सेव कयां थो। ही डॉक्यूमेंट क्लोज़ थी वियो आहे। ऐं साॻियो ई मां न्यू डॉक्यूमेंट्स आणणु चाहींदसि त कंट्रोल सां गॾु N खे प्रेस कंदसि त न्यू डॉक्यूमेंट्स अची वेंदो। ही न्यू डॉक्यूमेंट अची वियो आहे।
सो ही हुआ अॼु जा शॉर्टकट कीज़ MS वर्ड जा। सो इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में नवनि शॉर्टकट की सां गॾु हाज़िर थींदासीं या वरी नई टॉपिक सां गॾु। सो उन लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं प्लस में बेल आइकन खे बि दबाईंदा त जीअं मुंहिंजे वीडियो जे बारे में तव्हांखे ख़बर पइजी सघे। सो तेसीं ताईं सलमान मंगीअ खे ॾींदा इजाज़त। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू।